हाणे बिलाल जे लाइ त चवनि था त बिलाल आज़ान खां अॻु में सलात कोन पढ़ंदो हो। अवां छो था पढ़ो? मां तो चवां त बिलाल खां त सिद्दीक़ मथे आहे न। सही अबा मथे आहे न। हिकिड़े ॾियारे हज़रत बिलाल आज़ान चई आहे, हज़रत नबी पाक भी वेठो आहे, हेॾां सिद्दीक़ अकबर भी वेठो आहे। जमल बिलाल अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह ते पहुतो आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे आंगूठनि जा नह चुमिया। चुमण खां बाद में पंहिंजे अखियुनि ते घुमाया। अखियुनि ते घुमाए चई कुर्रत ऐन बेस्मिक या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा नबी अवां जे नाले पाक सां मुंहिंजूं अखियूं ठरनि। जमल बांग ख़त्म थी, नबी पाक फरमाइनि था मन फ़अल कमा फ़अल खलीली कान रफ़ीकी फिल जन्नत। जे मुंहिंजे खलील अबू बकर कयो आहे, जेको बि बांग ॿुधी मुंहिंजे नाले खे ईअं कंदो हो, क़यामत में मां मुहम्मद सां जन्नत में गॾु हूंदो। बिलाल 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 चवण वारा त बिलाल खे अश्क वधीक हो, उन वारी बांग जो उहो सलात कोन पढ़ंदो हो। मां तो चवां बिलाल अञा हेठा, अबू बकर अञा मथे आ। पोइ तोखे बिलाल सां इश्क आहे त अबू बकर सां बि इश्क धार। अबू बकर सिद्दीक़ बि मुंहिंजे महबूब जो नालो आज़ान में चुमंदो, तोखे कंहिं झलियो आहे? छो तो चुमी पियो? रुगो सलातो सलाम सां चेड़ा तॾहिं तो बिलाल जो बहानो बणाई। होॾो अबू बकर सिद्दीक़ आहे जेको आज़ान में नबी पाक जो नालो ॿुधी चुमंदो आहे त तोखे बि सिद्दीक़ जे सुन्नत ते हलणो आहे। पर तूं हदीस जो मुतालो कर। मां तोखे ॿुधायां, हज़रत बिलाल जी बि आदत ही सलात सलाम पढ़ी पोइ बांग ॾींदो। सलात पढ़, मां तोखे हवालो ॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व सल्लम। सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी पाक जो मशहूर सहाबी आहे। हदीस पाक जो किताब आहे जंहिंजो नालो आहे मुंतखब कंजुल अम्माल। अॼुकल्ह मुस्नद इमाम अहमद बिन हंबल जे हाशे ते शाया थियो आहे, असांजे लाइब्रेरी में मौजूद आहे। ॿियो जुल्दा 264 सिफ़े ते हज़रत अबू हुरैरे खां रिवायत आहे त फजर जी जॾहिं बि बांग ईंदी हुई, आज़ान खां अॻु में हज़रत बिलाल चवंदो हो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। चओ चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था पिया, सोणो बिलाल सलातो सलाम पढ़ी उन खां बाद में आज़ान ॾींदो हो। अदा जेकॾहिं तूं हदीसूं न पढ़ंदे, मुतालो न कंदे, किताब न खोलींदे, आलमनि जी सोहबत अख्तियार न कंदे, रुगो हसद ज़िद में हूंदे, उन जो असां वटि इलाज कोन्हे। वरना अहले सुन्नत वल जमात जो जेको बि अक़ीदो आहे सभु क़ुरान हदीस मां साबित आहे।